जय झूलेलाल। अॼु असां हिकु कथा ॿुधंदासीं। तव्हांखे ख़बर आहे, सिंधियुनि जी ईष्ट देवता आहे झूलेलाल, अमरलाल, उॾेरो लाल, लाल साईं बि चवंदा आहिनि, जिंदा पीर बि चवंदा आहिनि। हीअ कथा तव्हां ॿुधंदव त ॾाढी तव्हांखे सिंपल, हिकदमि सादी कथा नज़र ईंदी। कोई इन में कॉम्प्लिकेशन्स न आहिनि, पर कोई इन जो अभ्यास करे त तव्हांखे ख़बर पवंदी त इन में फिलॉसॉफी लिखियलु आहे। कोई बि धर्म, उनखे ॿ हिसा हूंदा आहिनि। हिकु हिसो हूंदो आहे जेको असांखे ॿाहिरि धर्म जो नज़र थो अचे, जीअं असां मंदर में वेंदा आहियूं, टिकाणे में वेंदा आहियूं, बहिराणो साहिबु कढंदा आहियूं, पंजड़ा ॻाईंदा आहियूं, पलव पाईंदा, इहो सभु ॿाहिरियों हिसो आहे धर्म जो। पर हीअ सभु असां छाजे वास्ते था कयूं? हिन में असांजी रूहानी जेका शक्ति आहे उहा कीअं थी पार्टिसिपेट करे, असांखे आत्मिक आनंद कीअं थो मिले हिन मां, इन जी फिलॉसॉफी हूंदी आहे। उहा फिलॉसॉफी हिन जो ॿियो हिसो आहे धर्म जो। त फिलॉसॉफी ऐं रिचुअल ॿई मिलाए करे धर्म ठहंदो आहे। जंहिंखे ज्ञान न आहे उनखे चवंदा आहिनि तव्हां ही रिचुअल्स कयो, तव्हां उपवास कयो, प्रार्थना कयो, मंदर में वञो, नारियल चढ़ायो, वग़ैरह वग़ैरह, उपासना ॾींदा आहिनि। पर जंहिंखे उपासना जो कोर्स कंप्लीट थी वियो उनखे ॾींदा आहिनि फिलोसॉफिकल कोर्स। हाणे तूं इन ते अभ्यास कर, ॿुधाए हीअं छो आहे। त हे ॿई हिस्सा मिलाए करे हीअ स्टोरी, हीअ कथा ठही आहे। हाणे असां अॼु ख़ाली कथा ॿुधंदासीं, पोइ अॻिते हली हिकु हिकु ॻाल्हि ते वीचार कंदासीं। सिंधी अहिड़ी क़ौम आहे जंहिंमें हर वक़्तु हिकु न हिकु संत, हिकु न हिकु महात्मा, हिकु न हिकु साधु पुरुष जेको समाज खे गाइड करे, इहो हूंदो ई हूंदो आहे। असां वटि 100 साले जो इतिहास आहे साम्हूं। पर हिन 100 सालनि में असां केतिरा ई संत ॾिठा आहिनि, के घटि आहिनि, के वधीक आहिनि। पर इहे सभु अलॻि अलॻि पंथ आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे त कोई न कोई आहे ज़रूरु। त तव्हां हीअ 100 साल, माना सिंधियुनि जा सभिनी खां ॾुखिया साल, हिननि में यदि संत बरक़रार रहिया आहिनि, तंहिंजो माना इतिहास में बि ईअं ई हूंदो। ऐं सिंधु सभ्यता जेका आहे, इहा हज़ारे साल पुरानी सभ्यता आहे। प्री वैदिक पीरियड चवंदा आहिनि, मतिलबु वेद बि पोइ आया। वेदनि खां पहिरियों इंसानियत सिंधु नदीअ जे किनारे ते पनपी। उन इंसानियत खे चवंदा आहिनि सिंधियत या सिंधियत। पर वेद असां वटि आहिनि, पुराण असां वटि आहिनि, महाभारत असां वटि आहे, पर ही थी विया 5000 साल खां पहिरियों। तंहिंखां पोइ ॾाढो वॾो गैप आहे। हिन गैप में कहिड़ा संत आया, उन में कहिड़ा शास्त्र लिखी रखिया अथऊं, कहिड़ा ग्रंथ आहिनि असांजा पुराणा, उहो काई बि हिसाब असां वटि अॼु मौजूदु कोन्हे। थी सघे थो किताब हुया, पर इन्हनि खे सारे छॾियऊं, गुम करे छॾियऊं। त इहो वॾो असांजो लॉस आहे। तंहिंखां पोइ असांखे मिले थी 1000 साल पहिरियों ऐं 1100 साल पहिरियों, इन जे विच में झूलेलाल जी कथा। तंहिंखां पोइ वरी तव्हां ॾिसंदव केतिरा ई साल असांजा ग्रंथ गायब आहिनि ई कोन। हाणे असां ॻोल्हे बि न सघंदासीं। पोइ वरी हिकिड़ो दौरु अचे थो जेको शाह सचल ऐं सामीअ जो आहे। शाह ऐं सचल सूफ़ी संत हुया ऐं सामी हिकु वेदांतिन हुयो। तंहिंखां पोइ ही असांजा जेका हाणे जो पीरियड आहे 100 साल जो, इन में असांखे जेके संत थी विया आहिनि, महात्मा थी विया आहिनि, उन्हनि खे असां सुञाणूं था। घटि में घटि ॿियो कुझु न त उन्हनि जा फ़ोटू ज़रूरु असां ॾिठा आहिनि। त असां हिस्ट्री ॾिसूं त हिकु झूलेलाल जी कथा असांजो आधार आहे।
ऐं झूलेलाल सिंधियुनि जी ईष्ट देवता बि आहे। ईष्ट माना छा आहे, असां सभिनी मिलाए करे ही निर्णय वरितो आहे त कुझु बि थी पए असां हिन खे ई पंहिंजो परमात्मा मञींदासीं, हिन जे माध्यम सां ई असां परमात्मा सां ॻंढींदासीं। तव्हां ॾिसो, हिकु परिवार में ज़ाल मुड़ुसु आहिनि, ज़ाल चए थी मूंखे कृष्ण भॻवान जे मंदर में वञिणो आहे, मुड़ुसु चए थो मूंखे देवीअ जे मंदर में वञिणो आहे, ॿार वरी ॿिए कंहिं मंदर में था वञणु चाहिनि, त तव्हां किथे वेंदव? त हिकु कुल देवता थींदी आहे। पोइ अगरि डिफरेंट, तव्हां जॾहिं इंडिविजुअल आहियो तव्हां कंहिंजे थ्रू बि आराधना कयो, पर जॾहिं तव्हां गॾु आहियो त तव्हांखे हिकु कॉमन देवता खपे। त सिंधी कम्युनिटीअ में घणा ई पंथ तव्हांखे मिलंदा। तव्हां कोई बि पंथ माना इट्स जस्ट वे, मार्ग आहे इहो, तव्हां काई बि पंथ अपनायो, पर सिंधियुनि इहो निश्चित कयो आहे त असांजी ईष्ट देवता माना सभई सिंधी मिलाए कहिड़ा फेस्टिवल कंदा, कहिड़ी कस्टम्स अप्लाई कंदा, त उहो तव्हांखे झूलेलाल मिलंदो। त सिंधियुनि जी ईष्ट देवता आहे झूलेलाल। झूलेलाल हिन जनम छो वरितो, कहिड़ो कार्य कयईं, इहो सभिनी खे ख़बर आहे, पर हिन कथा में घणियूं ई अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं जेके तव्हां चवंदो ही त नामुमकिन आहिनि। पोइ इन करे कथा पढ़ंदा आहिनि, ऐं केतिरा आहिनि उन ब्लाइंडली फॉलो कंदा आहिनि उनखे, ऐं केतिरा आहिनि इन ते विश्वास न रखंदा आहिनि, चवंदा आहिनि असांखे ही तव्हांजी पुराणी कथाऊं न खपनि। पर हाणे इहा पुराणी कथा हिकु मॉडर्न व्यू में असां वापसि हिन खे अभ्यास कयूं त असांखे ख़बर पवंदी अॼु बि हीअ कथा असांजे लाइ ओतिरी ई मायना थी रखे जेतिरी उन टाइम ते रखी हुई। सिंध ॾाढो ख़ुशहाल देश आहे पहिरियों खां वठी। तव्हां मटेरियल प्रॉस्पेरिटी ॾिसो, सिंध जे किनारे थी, सिंधू नदीअ जे किनारे एतिरी कपां ऐं सुठी कपां ठहंदी आहे त पंहिंजो पाण सिंधी कपिड़ो ठाहिण वारा पहिरियों सिंधी हुया दुनिया में, ट्रेड करण वारा सिंधी हुया, फॉरेन ट्रैवल करण वारा सिंधी हुया। त मटेरियली सिंधी पहिरियों खां वठी रिच आहिनि। पर तव्हां ख़बर आहे, अर्थम अनर्थम, यदि असां ध्यानु न ॾींदासीं पैसे ते बि, धन ते बि, त इहो ई धन असांजो नुक़सानु कंदो। त सिंधियुनि सोचे सम्झी हिकिड़ो कल्चर डेवलप कयो, हिकु सिविलाइज़ेशन डेवलप कयूं, जंहिंमें असां मटेरियली त प्रॉस्पर थियूं पर पाण खे सुखी बि रखूं, आनंद बि रखूं, शांति रखूं। त ही मिक्स्ड कल्चर आहे, ही ख़ाली वन साइडेड न आहे। तव्हां अॼु वेस्ट में वेंदव, वन साइडेड आहे, उन्हनि खे ख़ाली डॉलर्स खपनि, पर मन जी शांती घुमाए छॾी अथऊं। पर सिंधियुनि प्रॉस्पेरिटी बि रखी ऐं पीस बि रखियो, ऐं प्रॉस्पेरिटीअ जे करे सिंध ते इन्वेजन्स थिया। ॾिठऊं हिन माण्हुनि वटि धन आहे, ॾिठऊं ही माण्हू शांती प्रिय आहिनि, त हलो हिननि खे जो धन चोराए था अचूं। पोइ केतिरा ई सिंध ते इन्वेजन्स थिया, अलॻि अलॻि क़िस्मनि जा, अलॻि अलॻि धर्मनि जा माण्हू आया, सिंधियुनि ते अत्याचार कयूं, उन्हनि खे मारे छॾियऊं, ऐं उन्हनि जो धन, उन्हनि जूं स्त्रियां सभु खणी विया। तंहिंखां पोइ अची उते ई वसी विया, पंहिंजो राज ठाहियूं। पोइ सिंध में हिकिड़ो प्रोविंस आहे, हिकु ज़िलो आहे, उनखे थटो चवंदा आहिनि। इहो हिकु मुस्लमान राजा जे अंडर में वियो, जंहिंजो नालो हुयो मिर्ग शाह। मिर्ग शाह ॾाढो ज़ुल्मी राजा हुयो, ऐं उन जा जेके दरबारी हुया ॾाढा स्वार्थी हुया, पॉलिटिकल हुया। ही दरबारी वधीक पॉलिटिकल थींदा आहिनि राजा खां बि। पोइ हुन राजा खे भड़काइनि पिया, जेके बि हिंदू आहिनि हिते, इन्हनि खे सभु या त ख़तमु कयो या त उनजो धर्म परिवर्तन कयो। पोइ राजा उन्हनि जे चक्कर में अची करे हिकु शाही फरमान कढियईं, मैजेस्टिक ऑर्डर, भई तव्हां हिंदू पंहिंजो धर्म परिवर्तन कयो, न त मरण लाइ तयारु थी वञो। हाणे ॾिसो, राजा प्रजा जो रक्षक हूंदो आहे, प्रजा खे हुन सेफ्टी सिक्योरिटी ॾियण जी सभिनी खां बेसिक ड्यूटी हूंदी आहे राजा जी। पर हिते राजा ई उल्टो आहे, चए थो मां तव्हांखे मारे छॾींदुमि, प्रजा खे थो चए।
ऐं प्रजा ॾाढी भोली भाली हुई। सिंधी पहिरियों खां वठी शांत माण्हू आहिनि। त सिंधियुनि इन ते सोचियो, हिकु गांव हुयो नसरपुर, उतां जे सिंधियुनि इन्हनि ते सोचियो, मुखीअ सां सलाह कयूं। घबराइजी कोन विया, भई शाही फरमान आहे हाणे असां भॼी वञूं, छा कयूं। घबराइजी न विया, हिमत हुयनि, ज्ञान हुयनि, विश्वास हुयनि। पोइ वेही करे पाण में चर्चा कई अथऊं, भई छा कयूं। या त धर्म परिवर्तन करे पंहिंजी जान बचायूं, या ही सॼो थटो छॾे असां काथे ॿिए हंधि वञूं। पर ॿिए हंधि काथे वञूं, उते बि त ज़ुल्मी राज आहिनि। पोइ सोचे सम्झी भई असां मिर्ग शाह खां पहिरियों त थोरी मोहलत वठूं, पोइ हिन ते वधीक अभ्यास कंदासीं। पोइ मिर्ग शाह वटि विया, उनजी तारीफ़ कयूं, चई शाही फरमान आहे त असां उनखे अपोज़ नथा कयूं, पर असां धर्म बि परिवर्तन करणु नथा चाहियूं, त असांखे थोरी मोहलत ॾे, असां सोची सम्झी असां कोई आख़िरी निर्णय ते अचूं। मिर्ग शाह चई ठीकु आहे, अॼु न सुभाणे काॾे वेंदा? ठीकु आहे चई, मां टाइम ॾियांव त तव्हां वञो। पोइ हिननि अची सोचियो। पोइ हिननि खे हिकु बैकग्राउंड हुयो भगवत गीता जो। मुखीअ खे ख़बर हुई त मुखी हुननि खे इहे 2 श्लोक ॿुधाया, जंहिं श्लोकनि में भॻवान श्री कृष्ण पाण प्रॉमिस कयो आहे त मां अवतार वठी ईंदुसि, मां पंहिंजे भक्तनि जी रक्षा कंदुसि, तव्हांजो राजा नथो करे, मां कंदोमांव। त इहे कहिड़ा 2 श्लोक ॿुधायो अथई? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। मुखीअ खे इहे श्लोक यादि हुया, हुन सभिनी खे ॿुधाई, चई घबरायो न, कृष्ण भॻवान असांखे इहो प्रॉमिस कयो आहे गीता में, धर्म जी रक्षा वास्ते ज़रूरु ईंदो, त हलो असां उनखे प्रार्थना था कयूं, उनखे कोठियूं था। त उन टाइम ते मूर्ति पूजा न हुई, वधीक मूर्ति न रखंदा हुया, पर सिंधी जल जी पूजा कंदा आहिनि। जल जी पूजा छो कंदा आहिनि उहो असां ॿिए कॾहिं उन ते डिस्कस कंदासीं। पर जल जेको आहे उहो वरुण देवता जो रिप्रेज़ेंट थो करे, ऐं वरुण देवता आहे विष्णु पुत्र। त तव्हां ईअं सम्झो जल जी पूजा था कयूं, माना असां विष्णु भॻवान खे अपील था कयूं हिन माध्यम सां। ऐं कृष्ण भॻवान बि त विष्णु जो ई अवतार आहे, त उनखे अपील थी वई। त पोइ सभई नदीअ ते पंहिंजे सिंधूअ जे किनारे ते इकट्ठा थिया। 40 ॾींहं घर में कोन विया, 40 ॾींहं नवां कपिड़ा कोन पातऊं, 40 ॾींहं पंहिंजी शेविंग बि न कयूं, ख़ाली आराधना कयूं, अपील कयूं, प्रार्थना कयूं। पोइ 40 ॾींहंनि खां पोइ हिकु चमत्कार थियो, हिकु आकाशवाणी थी, चई घबरायो न, मां अचां थो, मां माता देवकीअ जे गर्भ मां जन्म वठंदुसि। सिंधी ॾाढो ख़ुशि थी विया। 40 ॾींहं तपश्चर्या कई अथऊं, हुनजो फल उन्हनि खे मिलियो। पोइ वञी मिर्ग शाह खे ॿुधायो अथऊं, भई असांजो सेवियर अचे थो, असांजो रक्षक अचे थो, असांखे थोरी मोहलत अञा ॾे। पोइ हिकु ॾींहुं आयो, हुनखे असू चंड चवंदा आहिनि। सिंधियुनि में चंड खे ॾाढो महत्व आहे। असू चंड, पोही चंड, चेटी चंड, वरी झूलेलाल जो हिकिड़ो नालो आहे उदय चंड। चंड खे असां ॾाढो इम्पोर्टेंस ॾिनो आहे। छो ॾिनो आहे उहो असां पोइ ॾिसंदासीं। पोइ असू चंड ते उन्हनि खे न्यूज़ थी मिले त माता देवकी गर्भवती आहे। पोइ चेटी चंड ते ॿार थो पैदा थिए। जीअं ई हू पैदा थो थिए, माउ पीउ ॾिसनि था हुन जे मुंहं में हिकु सिंधु नदी थी वहे, ऐं हिकु ॿुढो माण्हू उल्टी दिशा में पले ते वेही करे वञे थो। इहो चमत्कार ॾिसी करे हैरान थी विया। ख़ाली माउ पीउ खे इहा नज़र आई ॻाल्हि, ॿिए कंहिंखे बि न।
पोइ होॾे मिर्ग शाह वटि इहा बात न्यूज़ वई त भई हीअं हीअं ॿारु पैदा थियो आहे ऐं चवनि था हीउ अवतार पुरुष आहे। मिर्ग शाह चई अवतार अवतार कोई परमात्मा थोरे ई धरतीअ ते ईंदो आहे, मुंहिंजो विश्वास कोन्हे, तव्हां घबरायो न, मां वेठो आहियां। पोइ हुनजो मिनिस्टर हुयुसि अहिड़ो, उनखे चई वञ ख़बर वठी अचु, समाचार वठी अचु, माना तूं वञ कमु तमामु करे अचु ॿार जो, ॾिसूं छा थो थिए। पोइ अहिड़े छा कयईं, हिकु सूखड़ी खणी वेंदा आहिनि त हीअ बि सूखड़ी खणी वियो, हिकु गुलाब जो गुल खणी, चई मां वञा थो ॿार खे मिलणु। पोइ हुन माउ पीउ खे चई मां अचां थो, ॿार खे ॾिसणु वेंदा आहिनि, तीअं ही राजा जे तरफ़ां चई मां अचां थो, पर हुन गुल में हुन ज़हर मिलायो। उते वियो, ॿार खे ॾिठईं, इहो गुल प्रेज़ेंट कयईं ॿार खे, पर ॿार जीअं ई उहो गुल ॾिठो, उनखे ख़बर पइजी वई, हिकु लत हईं गुल उॾामी वियो। अहिड़ो घबराइजी वियो, हीउ छा आहे, हीउ कहिड़ो चमत्कार आहे, मां हेॾी प्लान कई आहे, मूंखे ख़बर आहे ख़ाली, ॿिए कंहिंखे बि ख़बर कोन्हे। पोइ धीरे धीरे हिनखे उन जॻह ते हिकु संत नज़र आयो, हिकु साधु नज़र आयो, हिकु नौजवान नज़र आयो, ऐं पोइ हिकु ॿार बि नज़र आयुसि। इहे असांजा स्टेजिस इन लाइफ जा, ॿार वॾो ॿुढो वग़ैरह, इहे नज़र आयसि, सॼी लाइफ नज़र आयसि। अहिड़ो उनजो शागिर्द थी वियो, भई हुनखे पंहिंजो गुरू कयईं उते जो उते। पोइ वञी मिर्ग शाह खे इहा ॻाल्हि ॿुधाई अथईं, भई हीअं हीअं मुंहिंजो आज़मूदो आहे। पर तॾहिं बि मिर्ग शाह खे विश्वास कोन हुयो इन्हनि ॻाल्हियुनि ते, चई कुझु न आहे, कुझु न आहे। पोइ धीरे धीरे मिर्ग शाह खे सुपिने में अचणु लॻो झूलेलाल। हाणे उते ॿारु पैदा थियो आहे, हिते मिर्ग शाह खे सुपिनो थो अचे त भई कोई त ॿारु मूंखे अची घुटो थो ॾिए सुपिने में, कोई त ॿुढो तलवार खणी मूंखे मारणु थो अचे। पर हुते छा थियो, हुते मौज पिया मनाइनि, जीअं झूलेलाल पैदा, उन ताईं नालो न ॾिनो हो, जीअं ॿारु पैदा थियो सभु इंजॉय करणु लॻा, नचणु लॻा, टपणु लॻा, ॻाइणु लॻा। पर उन ई टाइम ते हुयो चेटीचंड जो ॾींहुं, पर कारा बादल अची विया आसमान में, मींहुं पियो पए ज़ोर सां, पर ही सिंधी पंहिंजा मौज में। पोइ उनजो पीउ, झूलेलाल जो पीउ माना रतनचंद ऐं देवकी, हिन ॿारनि खे, ॿार जो नालो छठी कंदा आहिनि सिंधियुनि में, 6th डे इज़ द नेमिंग सेरेमनी। हाणे 6th डे छो आहे उहो असां पोइ ॾिसंदासीं। पोइ छठी था प्रोग्राम था रखनि, पोइ हिकु संत अचे थो, ॿार खे ॾिसे थो, चए थो हीउ त वॾो चमत्कार अथव, हीउ अवतार पुरुष अथव, हिन जो नालो मां उदयचंद थो रखां। हिकु पंजाबी एस्ट्रोलॉजर आयो, चई हिन जो नालो उॾेरो लाल थो रखां। पोइ जेके ॿिया सिंधी हुया उहे त चवनि पिया हीउ त अमरलाल आहे। पोइ ईअं उनजा घणा ई नाला रखियऊं। तव्हां सोचींदो अञा ॿारु पैदा थियो आहे, 6 ॾींहं थिया आहिनि, एतिरा नाला कीअं अची विया? पर इन में फिलॉसॉफी आहे, हिन नालनि में कुझु मीनिंग आहे। पोइ जीअं उनखे पींघे में रखियऊं, उहो झूलणु लॻो पंहिंजो पाण, पींघो हलणु लॻो, इन करे हुनजो नालो झूलेलाल पियो। पोइ हुनजो ॿियो बि नालो पियो झूलण साईं, लाल साईं, ज़िंदा पीर वग़ैरह वग़ैरह। तंहिंखां पोइ रतनचंद हिनखे मुंडण कयो, वार लाहींदा आहिनि सिंधियुनि में, 2 दफ़ा वार लाहींदा आहिनि, पैदा थींदा आहिनि पहिरें साल में। वरी जॾहिं ॿारु 6 साले जो थींदो आहे त उनजी जेका ॿुद्धि आहे उहा पैदा थींदी आहे, पहिरियों ख़ाली शरीर पैदा थींदो आहे। पोइ उन टाइम ते बि सभु वार कटाईंदा आहिनि ऐं उनखे गुरुकुल मोकिलींदा आहिनि। पोइ तीअं झूलेलाल खे बि गुरुकुल मोकिलियऊं, उते सिखिया वरितईं। तंहिंखां पोइ उहो गोरखनाथ वटि वियो, उते उनखे हिकिड़ो मंत्र मिलियो अलख निरंजन जो। पोइ झूलेलाल सॼी पढ़ाई करे वापसि घर आयो। घर आयो त माउ चयईं हाणे कमाए, जेको थींदो आहे संसार में। पोइ उनखे रहां जेके थींदा आहिनि उहे पचाए ॾिनई। असां सेसा में जेका रहां विराईंदा आहियूं उहे ई उनखे पचाए ॾिनई, भई वञ हिनखे विकिणी अचु।
ही झूलेलाल सिंधूअ जे किनारे ते वियो, अधु सेसा त विरहाए छॾी माण्हुनि में, ऐं बाक़ी जेका अधु हुई उहा दरिया खे अर्पण कयईं। झूलेलाल जो जेको वाहन आहे दरिया में रहंदो आहे, नदीअ में, सिंधूअ में, उते अर्पण कयईं। माना कमाई कुझु थियसि ई कोन। पोइ उते डिस्कोर्स कयो अथई, सत्संग कयो अथई, माण्हुनि खे ॿुधायो अथई भई असांजो जनमु छो वरितो आहे, असां हिन धरतीअ ते छो आयासीं, कहिड़ो मक़सदु आहे, इंसानु दुखी छो थो थिए, अहिड़नि विषयनि ते हू डिस्कोर्स पियो करे। पोइ थियो छा, शाम जो जॾहिं सभु सत्संग पूरो थियो, घर वञण जो टाइम आयो, चई मुंहिंजो थाल किथे आहे, त ॾिठई नदीअ में थाल अची वियुसि पंहिंजो पाण, ऐं उन थाल भरे हिकदमि सुठी क्वालिटीअ जा अछा चांवर मिलियसि। उन ज़माने में अछनि चांवरनि जी क़ीमत ॾाढी वधीक हुई बाज़ार में। घर खणी आयो, माउ खे ॾिनई, माउ ॾाढी ख़ुशि थी वई, ॿारु कमाए आयो। पोइ रोज़ु ईअं थिए थो त माउ खे संशय अची वियो त भाई ही खणी वञे थो 100 रुपए जा रहा, ऐं खणी थो अचे 500 रुपए जा चांवर, एॾो मुनाफ़ो कहिड़े धंधे में आहे। पोइ रतनचंद खे चए थी वञ ॾिस छा थो करे ही। रतनचंद ॾिठई भई ॿारु खणी थो वञे थाल, अधु थाल सेसा विरहाए थो छॾे माण्हुनि खे, अधु नदीअ खे थो ॾेई छॾे, पर हिन खे पंहिंजो पाण उहे अछा चांवर था मिलनि। रतनचंद सम्झी वियो भई सेवा में ई मेवा आहे। पोइ उहो बि हिकु सेवक ठही वियो। ॾिसो, पिता पंहिंजे पुट जो सेवक ठही वियो। पर होॾे मिर्ख परेशान आहे, आराम कोन अथसि, सुपना था अचनिसि। पोइ अहिरे खे चयईं भई ॾिस तो हुनखे गुरू कयो आहे, हीउ मुंहिंजे सुपिने में थो अची तंग करे, कुझु हिन जो सोल्यूशन कढ। चई ठीकु आहे, आराम सां तूं वेह, मां वञा थो दरिया ते। पोइ दरिया ते वञी प्रार्थना कई अथई। पोइ ॾिठई हिकु ॿुढो माण्हू पले ते वञे थो, ऐं हिकु जॻह ते वञी बीहे थो। उन जॻह जो नालो आहे रोहरी। रोहड़ीअ ते वञी बीठो आहे। हीउ मुस्लिम हुयो। चई मां ख्वाजा खिजर खे ॾिठो, इहो बि लाल साईंअ जो हिकिड़ो नालो आहे। पोइ वरी ॾिसे थो भई हिकु ॿुढो माण्हू घोड़े ते थो अचे, हिकु हथ में तलवार अथसि, हिकु हथ में झंडो अथसि, ऐं हज़ारे उन जा सिपाही पुठियां आहिनि। प्रार्थना कयईं भई हीउ सिपाही एतिरा छो, त सभु सिपाही गायब थी विया। पोइ विनंती कई अथई, झूलेलाल जी मीटिंग कई अथई मिर्ख शाह सां गॾु। पोइ मिर्ख शाह खे अची करे इहो सत्संग ॿुधायो अथई। मिर्ख शाह परमात्मा हिकु ई थींदो आहे, भले तूं उनखे कोई बि नालो ॾे, तूं अलाह चओ या ईश्वर चओ, आहे हिकु ई। त कोई भेदभाव आहे ई कोन। तूं छाजे लाइ तो भेदभाव करे, तूं छाजे लाइ पंहिंजी जनता खे, तूं जनता जी सेवा कर। पर जेके दरबारी हुया उहे चवनि था मिर्ख शाह मौक़ो थी अकेलो बीठो थी, जेल में विझेसि। त मिर्ख शाह ऑर्डर थो ॾे, हिनखे पकड़े जेल में विझो। पोइ उते जो उते महल सॼो पाणीअ सां थो भरिजी वञे, वरी उते जो उते बाहि थी लॻी वञे। वरी झूलेलाल मिर्ख शाह खे सम्झाए थो, मिर्ख शाह सम्झ ॻाल्हि खे। पोइ मिर्ख शाह ॾके थो ॾाढो। पोइ आख़िरी में सरेंडर थो करे, चए थो मूंखे बचायो, मूंखे बचायो, न त हीअ बाहि मूंखे सारे छॾींदी। पोइ झूलेलाल जीअं हू प्रार्थना करे थो, बाहि विसामी वई, पाणी निकिरी वियो। पोइ झूलेलाल जी सिख्या किरे पेरनि ते किरी थो पएसि मिर्ख शाह। पोइ चए थो हाणे मां हिंदुनि खे तंग न कंदुसि। इहो परिवर्तन अची वियो। मिर्ख शाह जहिड़ो दुष्ट बादशाह हाणे सुठो इंसान ठही वियो। इन जे नाले ते बि हिकु मंदिर ठाहियो अथऊं। इहा वॾी टर्निंग पॉइंट आहे। मिर्ख शाह जहिड़ो दुष्ट बि कन्वर्ट थो थी वञे यदि संत जी संगत मिले त। तंहिंखां पोइ झूलेलाल सभिनी हिंदुनि खे चयो थो भई तव्हां हाणे ॾाढी तपस्या कई आहे, हाणे वञो पंहिंजे घर ऐं पंहिंजा कमकार कयो, हाणे तव्हांखे कोई भउ कोन्हे।
सिंधी सभु वञनि था, पंहिंजो कमुकार कनि था। ऐं हिते झूलेलाल उनखे 2 भाउर हुया, हिक जो नालो सोनाराम, ॿिए जो नालो भेड़ोराम, ऐं हिकु सौट हुयुसि, उनजो नालो हुयो पगड़, उनखे संत पगड़ चवंदा हुया। सोनाराम जेको हुयो उनजो भॻवानु सोन, इहो पैसे जो पुजारी हुयो। ऐं जेको भेड़ोराम हुयो निंड कंदो हुयो हमेशह, कमुकार न, बसि ख़ाली सुम्ही पओ, कुझु कमु कंदो त उन में ग़लतियूं कंदो, न उनखे कंहिं संसारी ॻाल्हि में इंट्रस्ट आहे, न ई कोई रूहानी ॻाल्हि में इंट्रस्ट आहे। त इन करे झूलेलाल उन्हनि खे सिख्या ॾिए थो, पर उहे मञनि नथा, चवनि था असांखे इहे सिख्या न ॾिए तूं। पोइ जेको पगड़ हुयो उहो उनजो शागिर्द थो ठहे, पोइ सॼो जेको कारोबार आहे झूलेलाल जो संत पगड़ खे थो मिले। हाणे हिन कहाणीअ में बि फिलॉसॉफी आहे, उहो पोइ ॾिसंदासीं। पोइ झूलेलाल हिनखे पगड़ खे 7 निशानियूं थो ॾिए, जेके सिंधियुनि जूं निशानियूं आहिनि। इहे कहिड़ियूं निशानियूं आहिनि त हिकु आहे रिंग, जंहिंखे चइबो आहे वेरो, वेरो थो ॾिए हिकु, मां हीअ सिंधियुनि जी निशानी थी, हिनखे तूं मंदर में रख। पोइ ॾेसि थो हिकु ॾीओ, रोशनी, स्मॉल लैम्प, वेरो, ॾीओ। तंहिंखां पोइ हिकु पखर, जेका असां शॉल पाईंदा आहियूं जीअं, तीअं हिकिड़ी शॉल थो ॾेसि। पोइ हिकिड़ी देग थो ॾेसि, सिपरी हूंदी आहे वॾी, जंहिंमें खाधो ठाहिबो आहे। चौथी निशानी इहा। 5हीं निशानी ॾेसि थो हिकु तेग, नंढी तलवार। 6हीं निशानी ॾेसि थो हिकु डमरू। ऐं 7हीं निशानी ॾेसि थो हिकु झरी, कलश। त ही 7 निशानियूं आहिनि सिंधियुनि जूं। डमरू शिव जी निशानी आहे, कलश ब्रह्मा जी निशानी आहे, तेग विष्णुअ जी निशानी आहे, देग दान धर्म जी निशानी आहे, पखर रक्षा कंदी आहे, ॾीओ रोशनी ॾींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे। ऐं जेको रिंग आहे उहो बि फिलोसॉफिकल सिंबल आहे। हिन ते असां पोइ ॾिसंदासीं, चर्चा कंदासीं। पोइ झूलेलाल यात्रा ते थो निकिरे, सभिनी हंधि वञी करे माण्हुनि सत्संग थो करे, हिकु हिकु गांव में। उन टाइम ते टेलीविज़न कोन हुया, त वञी करे ॿुधाइणो पवंदो हुयो धर्म प्रचार लाइ। ऐं झूलेलाल जी सिख्या हिननि 2 ॻाल्हियुनि ते हुई, जल ऐं ज्योति। जल ऐं ज्योतिअ जी सिख्या सभिनी खे ॾिए थो, गांव गांव में वञी करे। हुते 7 निशानियूं ॾिनियूं अथई, पगड़ मंदिर ठाहियो आहे, मंदिर में निशानी रखियूं अथई। हिते झूलेलाल वञी प्रचार थो करे। पोइ हिकु गांव में थो अचे, उते हिकु ॿुढो मुसलमान हुयो, उन वटि जाम सुठी ज़मीन हुई ऐं हिकु खूह पाणीअ सां भरियल हुयुसि, पर ज़मीन में कुझु नज़र न पियो अचे। त झूलेलाल वञी चएसि थो, तूं हीअ ज़मीन मूंखे ॾे, मां हिते मंदिर ठाहींदुसि। चई मूंखे पैसा ॾे त ज़मीन ॾींदोमांइ, न त न ॾींदोमांइ। चए थो ठीकु आहे। पोइ ज़मीन ते निशानियूं थो करे, चएसि थो कुझु खोटण लाइ खणी अचु, खणी थो अचे। पोइ झूलेलाल खोटे थो उते ज़मीन खे, जीअं अंदरि थो वञे ज़मीन जे, उन मां सोन थो निकिरे। तव्हां चवंदो ईअं कीअं सोन थो निकिरे? हिन संसार में सोन ईअं ई निकिरंदो आहे, उहो असां उन ते पोइ चर्चा कंदासीं। पोइ हू जेको ममन हुयो, जेको ॿुढो मुसलमान हुयो, उहो इन जो शागिर्द ठही वियो। ज़मीन बि ॾिनई, खूह बि ॾिनई, ऐं पाण मुजावर ठही वियो, माना केयर टेकर। उते हिकु मंदिर ठाहियूं, हुन मंदिर जी ज़िमेदारी हिन मुसलमान खे ॾिनऊं। तंहिंखां पोइ वरी घुमंदे घुमंदे झूलेलाल पंहिंजे नसरपुर में आयो, पगड़ सां ॻाल्हि कयईं, भई मां जंहिं मक़सद लाइ आयो हुउसि, हाणे उहो पूरो थियो। हाणे मां ही शरीर छॾणु थो चाहियां।
हाणे ॾिसो, चवंदा आहिनि हिन मां प्राण निकिरी विया, चवंदा आहिनि हिन जी आत्मा हली वई। आत्मा काॾे न वेंदी आहे। ही असां सनातन धर्मी आहियूं, असां अमर आहियूं। असां ही शरीर वठंदा आहियूं, ही शरीर छॾींदा आहियूं। त इन में दुख करण जी काई ॻाल्हि न आहे। त झूलेलाल त चई मुंहिंजो कमु थी वियो, हाणे मां छा कंदुसि हिन शरीर जो, मां छॾियां थो। पोइ हिकु जॻह ते वञी करे शरीर जो त्याग कयो अथई। जीअं हुन शरीर जो त्याग कयो, मिर्गशाह जा माण्हू अची करे हुनखे कब्ज़ो कयूं। छो हाणे राज त मिर्गशाह जो हुयो, पर झूलेलाल पहिरियों ई ॿुधाए रखियो हुयो, मुंहिंजे शरीर ते हिंदुनि जो बि अधिकार हूंदो, मुसलमाननि जो बि अधिकार हूंदो। पोइ पाण में सलाह करे ईअं था ठाहिनि, हिकु पासे में मंदिर था ठाहिनि, ॿिए पासे में मुसलमाननि जो पूजा स्थान था ठाहिनि। पोइ घणा ई मंदर ठहिया, सभिनी हिंदुनि मुसलमाननि सभिनी मिलाए घणा ई मंदर ठाहिया, ऐं केतिरा अञा आहिनि, हाणे बि आहिनि। पर इन हिसाब सां हीअ नंढी कथा झूलेलाल जी, पर हिन में घणी फिलॉसॉफी आहे। असां हिन खे सोचींदासीं त हिकु हिकु शइ में कुझु न कुझु राज आहे। तव्हां चवंदो टे भाउर माना छाजे लाइ भाउरनि खे वठी आयो? हिन अलख निरंजन जो माना छा आहे? ही 7 शयूं जेके ॾिनियूं अथई, इन्हनि जी माना छा आहे? कहिड़ो महत्व आहे? अॼु असांखे ॾीए जी कहिड़ी, असां वटि बिजली आहे, ॾीए जी कहिड़ी वैल्यू आहे? इहे सवाल मन में ईंदा, ज़मीन मां सोन कीअं निकितो? मिर्गशाह में एतिरो जल्दी परिवर्तन कीअं आयो? मिर्गशाह आहे केरु? अॼु हिन कथा जे असांजे जीवन में कहिड़ो महत्व आहे? इहे सभु ॻाल्हियूं असां हाणे ॿियनि सत्संगनि में इन ते डिस्कशन कंदासीं, ऐं इन मां जेको मीनिंग आहे उहो कढंदासीं। कथा ॾाढी सिंपल आहे, सवली आहे, ऐं इहा सर्वाइविंग स्टोरी आहे असांजी। इनखे एतिरो इम्पोर्टेंस पहिरियों खां वठी ॾिनो अथऊं त हीअ स्टोरी ग़ाइबु, बाक़ी सभु किताब असांजा गुम थी विया, पर हीअ स्टोरी गुम न थी आहे। त हिन जो कुझु महत्व आहे असांजे जीवन में। असां हिकु हिकु ॻाल्हि ते चर्चा कंदासीं, पर हिन सत्संग में अॼु एतिरो ई काफ़ी। जय झूलेलाल।